पाक धनी परवर रकारो जमारे उड़न रोज हमारा उड़न में भुगे कया भुना काटरी लगी के मुठा खोड़े वेठा खना घोड़ा तिल घोटन जा चीना कीन चिना वेठा कीन वथान ते सटू बीठे सीना सवार ते सामुंड जा वडे पहपुना अदा बंदी अकल साण हना ओ सुबह थी समरा पंहिंजी पाक धरती प्यारी आ वाह दादलो दिल पर दरिया हिते डंडू ढोरा वहन वाह हिते दूर कर दुख साईं कर सुख सभनी ते साध टे दिसंबर ते बाशऊर सिंध रोशन मुस्तक़बल जी ज़मानत जे उनवान हेठि धरती टीवी जे सॾ ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे उनवान खे चोटियारियूं जी अवाम बि भरपूर वोट ॾिनी। उन ई हवाले सां ॻोठ राणू खान लगारी में साईं बश्क लगारीअ जी मेज़बानी हेठि सिंध जी सकाफ़त जे हवाले सां मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम में सूफ़ी फ़नकारनि बलवान लगारी, नूर मोहम्मद लगारी, अब्दुल मजीद लगारी ऐं वफ़ा जांवरीअ क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो। बैद में सुगड़नि अब्दुल लतीफ़ लगारी, वली मोहम्मद लगारी ॾोर बैत ॿुधाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। जॾहिं त अलगोज़े नवाज़ ग़ुलाम मुस्तफ़ा लगारी अलगोज़े ते सुर विखेरे ख़ूब दाद हासिल कयो। उन ई हवाले सां प्रोग्राम जे मेज़बान साईं बश्क लगारी, अब्दुल लतीफ़ लगारी, वली मोहम्मद लगारी ऐं ॿियनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त साल कंदा आहियूं सिंधी सकाफ़त जो जेको प्रोग्राम आहे इन में एके ॿधी प्यार ऐं अमन जो हिकिड़ो पैगाम आहे। ॿियनि दोस्तनि खे बि खपे त अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद कनि ऐं ख़ासि तौर ते तालीम ऐं हुनर ते असांखे तवजो ॾियणु खपे। धरती टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं। हर साल वांगुरु ॻोठ राणू खान में कई आया। असांजी गुज़ारिश आहे हीअ नौजवान खे अॻु भरा अचनि, पटको अदरक टोपियूं पाइनि, भले इल्मु खणी पिराइनि, इल्मु पिराइनि पर हिन सकाफ़त सां मज़बूत रहनि। जीअं त कंहिं दरवेश चयो आहे त अवल इकरा वारो अमुर आयो अलाह पाक जो, पर पींखे खां वठी क़बर ताईं इहो आहे चयल मोहम्मद शाह जो। इल्मु फना न थिए फ़क़ीर चयो इहो आहे कौल अली करमलाह जो। इल्मु बे इल्मु न ॼाणे राहे ख़ुदा, न नसीब जुद राहे हुदा। सच चयो आहे वरियाम फ़क़ीर कंहिंखे वणे न वणे। अहिड़ियूं कचहरियूं असांजी सिंध में थियनि, असांजी सकाफ़त या उजागर रहे। रोशन मुस्तक़बिल जे सिरे हेठि अॼु चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हांखे जेकॾहिं को मुल्क तबाह करिणो आहे त उनखां तइलीम खसे छॾियो। त इन उनवान सां तमामु सुहिणी कचहरी थी। अॼोकी कचहरी में दोस्तनि जा वीचार ॿुधासीं, तमामु सुठो लॻो। कैमरामैन एजाज़ शेर सां गॾु हयात ख़ासि के लिए धरती टीवी चोटियारियूं।